अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हुकूमत रात जी ऊंदाही में अवाम मथां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम केराए छॾियो। पेट्रोल 137 रुपया फी लीटर बाद नई क़ीमत 458 रुपया 40 पैसा थी वई। डीज़ल जी क़ीमत फी लीटर 520 रुपया 35 पैसा मुक़रर। वफ़ाक़ी पेट्रोलियम वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त ईरान जंग सबब तेल जे हवाले सां आलमी मंडीअ में मांधाण मतल आहे। केतिरा ई अहिड़ा मुल्क आहिनि जिन वटि पंहिंजो तेल आहे, उते बि एमरजेंसी लॻाई वई आहे। अवाम हुकूमत खां क़ीमतुनि वाध वारो ऐलान वापसि वठण जो मुतालबो। खज़ाने वारे वज़ीर औरंगज़ेब चयो आहे त मोटरसाइकिल वारनि खां हर महीने 20 लीटरनि ताईं 100 रुपया घटि वरिता वेंदा। शहर जे अंदरि हलंदड़ ट्रांसपोर्ट खे बि 100 फी लीटर ते रिआयत हूंदी। गुड्स ट्रांसपोर्ट ऐं ट्रकुनि खे 70,000 महीनो सब्सिडी ॾिनी वेंदी। रेलवे खाते खे बि सब्सिडी ॾिनी वई आहे जीअं भाड़नि में वाध न थिए।